असां सां अलाए इएं छो थो थिए जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए असां सां अलाए इएं छो थो थिए जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए कबीर मलिक कम्युनिकेशन प्रोड्यूसर। असां मिड़ई सोचे डिगी था नज़र क्यों असां मिड़ई सोचे डिगी था नज़र क्यों हली पंहिंजी दिल ते सभ जो था कदुर क्यों नई का बडाई न असां कयूं ले जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए असां सां अलाए इएं छो थो थिए जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए इज़त पूरी सारी जंहिंजी पंहिंजे घर में इज़त पूरी सारी जंहिंजी पंहिंजे घर में असां लाइ वॾेरा से बि पंहिंजी पर में ॾसियो अहिड़े माण्हुनि खे भला केरु चए जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए असां सां अलाए इएं छो थो थिए जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए बेवस बाबड़े सां न कई कंहिं चङाई कबीर मलिक कम्युनिकेशन प्रोड्यूसर। बेवस बाबड़े सां न कई कंहिं चङाई असां पोइ बि चांडिया सभ सां कई सचाई नथो पोइ बि कोई असांखे सहे जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए असां सां अलाए इएं छो थो थिए जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए जंहिंजो ख़्यालु कयूं था सो ॻिचीअ में थो पए